नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अहम ख़बर आहे त मिठी में छाछरो में रोलू कुतनि मासूम ॿाड़ी खे रतो रत करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे अपडेट कंदा हलूं त मिठी जे इलाइक़े छाछरो में रोलू कुतनि मासूम ॿाड़े खे रतो रत करे छॾियो आहे। ॻोठ अलाह रखियो जो पार में कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। नींगरी समीना राहिमू खे इलाज लाइ उमरकोट मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त मिठी जे इलाइक़े छाछरो में रोलू कुतनि मासूम ॿारड़े खे रतो रत करे छॾियो आहे। नींगरी समीना राहिमू खे इलाज लाइ उमरकोट मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे अपडेट कंदा हलूं त मिठी जे छाछरो इलाइक़े में रोलू कुतनि मासूम ॿाड़ी खे रतो रत करे छॾियो आहे। ॻोठ अलाह रखियो जो पार में कुतनि समीना खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। नींगरी समीना राहिमू खे इलाज लाइ उमरकोट मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ बजीर खां। जी एजाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हेलो जी, बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त थरपारकर ज़िले में जेको मजमूई तौर ते सॼे ज़िले में चितन कुतनि जो जेको आज़ार आहे उहो वधियल आहे। चितन कुतनि जे आज़ार सबबि तव्हांखे ॿुधायां छाछरो तालुके में रोज़ाना जेके वाक़िया जेके रिपोर्ट थियनि था तालुके दाहिली तालुके जो ॻोठ आहे अलाह रखियो जो पार में उते 8 वरनि जे मासूम ॿारड़ी आहे जेका समीना थी हबीबुल्ला राहिमू, उनखे चिते कुते जेको लॻे वरितो आहे। चिते जग खां पोइ तव्हांखे ॿुधायां थो उमरकोट जी अस्पताल में दाख़िल कयो आहे। पर चितन कुतनि जे आज़ार में तव्हांखे ॿुधायां त मुख़्तलिफ़ केस बि दाख़िल कया विया आहिनि सेक्रेटरी में, उनखां अलावा टाउन इंतज़ामिया ते। पर उनजे बावजूद चितन कुतनि खे मारण लाइ उन पारां कंहिं बि क़िस्म जी मुहिम जेका आहे उहा शुरू न कई वई आहे। इन करे चितन कुतनि जो आज़ार जेको आहे उहो सॼे ज़िले में मजमूई तौर ते वधियल आहे ऐं छाछरो तालुके में रोज़ाना जेके वाक़िया जेके आहिनि उहो रिपोर्ट कया वञनि था चितन कुतनि जा। जी वरी महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।